से बसंत है, नानकत से बसंत है। जो सतगुर सेव समाए, जो सतगुर सेव समाए, नानकत से बसंत है। हर उठा मन तन सब पर फड़े, हर उठा मन तन सब पर फड़े। हर उठा मन तन सब पर फड़े, सब जग हरियावल होए। सब जग हरियावल होए, सब जग हरियावल होए। नानकत से बसंत है, नानकत से बसंत है। जो सतगुर सेव समाए, जो सतगुर सेव समाए, नानकत से, नानकत से, नानकत से बसंत है। प्यारी साध संगत, नानकत से बसंत है, जिस सतगुर सेव समाए। बसंत जो मौसम ऋतु आनंद ॾियण वारी ऋतु थींदी आहे, वणंदड़ मौसम। ऐं इन बसंत जो आनंद सभिनि खां वधीक असां मनुष्यनि खे ई थो अची सघे। पात्रता असां में आहे। पत्थर में ॾाढी सूक्ष्म चेतना थींदी आहे, ॾाढी थींदी त आहे, ॾाढी सूक्ष्म, पर वो जड़ एतिरो जड़ आहे जो बसंत जो हुनखे कोई मतिलबु कान्हे। बसंत जो आनंद पत्थर खे कोन ईंदो। वण खे पत्थर जे मुक़ाबले थोरो बसंत जो अहसासु थींदो। पत्थर खां वधीक भाग्यशाली आहे प्रकृतिअ जा ये पेड़ पौधा। हवा हलंदी त लहराईंदा, हिलंदा, ऐं मौसम जहिड़ो थींदो ओड़ा उहे प्रतिक्रिया बि ॾींदा आहिनि, महसूसु कंदा आहिनि। उनखां वधीक प्रकृतिअ जो अनुभव कंदा आहिनि पशु पखी, पेड़ पौधनि खां वधीक। छो त पेड़ पौधा हली कोन सघंदा आहिनि, जानवर हली करे थोरो घुमी फिरी सघनि था। पाणी पीअणो हुजे तो पंधु करे वञी सघनि था जानवर, पर उनखां बि वधीक असां में चेतना जागृत आहे। सोचण जी, सम्झण जी शक्ति, महसूस करण जी फीलिंग असां में आहे। इन खां मथे ॿियो कोई कान्हे मनुष्य खां मथे जेको प्रकृतिअ जो आनंद वठी सघे। पर हाणे इन खां मथे वञण जे बजाय मनुष्य पुठिते पियो थो वञे। मनुष्य एतिरो सूक्ष्म संवेदनाहीन थी वियो आहे जो हाणे हुनखे बसंत जो अहसास ही नथो थिए। प्रकृतिअ खां दूर एयर कंडीशन जो आनंद त अथसि,
पर प्राकृतिक बसंत जो उनखे आनंद कान्हे। हिन खे चई सघूं था बसंत जे मौसम खे एयर कंडीशन, प्राकृतिक एयर कंडीशनर, उहो मौसम जेको असां एसीअ में चाहींदा आहियूं 24 टेम्परेचर, बसंत में उहो मौसम ईंदो, आगमन थी रहियो आहे बसंत जो। असां उहो प्राकृतिक आनंद वठूं, प्रकृति सां जुड़ूं, या प्रकृति भगवान जो स्वभाव आहे। हिकु उहो भगवान जो स्वभाव, ॿियो असांजो स्वभाव, ये ॿई जॾहिं मिलंदा त ॼण परमात्मा सां मिलण जी हिकु अनुभूति थींदी। त एॾो सुंदर आहे बसंत जो मौसम, आनंददायी, आनंद ॾियण वारो। साहिब चवनि था हिते गुरु अमरदास साहिब जन कि अगर तव्हां चाहियो था कि बसंत अचे, जीवन में बसंत अचे, तो केवल एक ही शर्त है, नानक से बसंत है जे सतगुरु सेव समाए। सतगुरु जी सेव जेको समाए थो, सेवा जेको करे थो, उन जे लाइ बसंत ही बसंत आहे। पर सेव समाए जो अर्थ समझो, सेवा वॾे मां वॾी कहिड़ी आहे? कंहिं गुरुअ जी, असां गुरुअ जी, सतगुरुअ जी सेवा करणु चाहियूं। वॾे मां वॾी सेवा अथव उन जा वचन कैच करणु ऐं उन अनुसार हलणु। साहिब चए थो जेकॾहिं कोई सतगुरुअ जी सेवा समाए, हिकु थींदो आहे कमाए, पर पंहिंजो पाण में सेवा समाए, माना उहे वचन ते हले, तो उन जे लाइ बसंत ही बसंत आहे। उन जो शरीर में भी बसंत, मन में भी बसंत, आत्मा में भी बसंत, आनंद ही आनंद आहे उन जे लाइ। जेको उन शिक्षा ते हले, हलणु ॾाढो ॾुखियो आहे। ॿुधणु सवलो आहे, ॾिसणु भी सवलो आहे, सम्झणु भी सवलो आहे, पर हलणु ॾुखियो आहे। माण्हू अधिकतर त सत्संग ॾिसण वेंदा आहिनि, पहिरीं ॾिसंदा आहिनि। कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके ॿुधंदा आहिनि, पर ॿुधी करे बि छा कंदा आहिनि, बसि यादि रखंदा आहिनि उनखे, ऐं टियां वरी थींदा आहिनि जेके सम्झंदा आहिनि। हाणे हींअर बि ॾाढनि लोगो ॾिठो ई हूंदो, मां जेको चवां थो होॾा ध्यानु न हूंदो ॾाढनि जो। पाठ तां पिया था अचूं असां हींअर, त हुते मज़ाक में चयोमान, छो त ॾिसां पियो अस्त व्यस्तता आहे थोरी, कंहिंखे सत्य सां मतिलबु कान्हे, त चयोमान असां अहिड़ो माइक हिकिड़ो वठी आया आहियूं, उहो खणी कोन आया आहियूं, पर उहो माइक आहे फॉरेन जो, सभु अटेंशन थी विया। उहो 35,000 असांखे हिते पियो आहे। बॉडी लैंग्वेज हुजणु खपे, बॉडी लैंग्वेज हुजे, तव्हांजे ॻाल्हाइण में दम हुजे त झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। बाजीगर वांगुरु एक्टिंग कयो न त हिकदमि अटेंशन। चयोमांसि हुनखे असां जीअं मोड़णु चाहियूं तीअं मुड़ी वेंदो आहे, हेॾां मोड़ियूं होॾां मोड़ियूं, ऐं भली हुते रखो, बॉडी लैंग्वेज हुजणु खपे, हुते रखो, हुतां कैच कंदो। त सभु हैरान थी ॾिसण लॻो। चयोमांसि पर हेॾी देरि में तव्हां ॿुधो पिया था, कंहिं बि ईअं कोन चयो कि असांजो कहिड़ो मतिलबु आहे, असांखे त वाणी ॿुधणी आहे। कोई बि नथो चए कि असां जंहिं लाइ आया आहियूं सत्संग ॿुधण लाइ, उहो किथे आहे? छो त माण्हू सुम्ही चुको आहे। त हिकिड़ा ॾिसण वेंदा आहिनि, जीअं ॿार ॾिसण वेंदा आहिनि स्कूल में, या ॿुधंदा आहिनि त ॿुधी करे बि यादि कंदा आहिनि। टियां थींदा आहिनि जेके सम्झंदा आहिनि, पर सम्झी करे बि छा कंदा आहिनि, चवंदा आहिनि पुॼे नथो उन ते हलणु। त हलणु ॾाढो ॾुखियो आहे कि कोई उन ते हले, हिमत करे, निर्णय करे। उन लाइ त जॾहिं संग सुठो मिले, पहिरियों त संग सुठो मिले तॾहिं हिमत मिलंदी आहे। न त हींअर तक माण्हू जे दिमाग़ में इहो ई आहे कि हले तो कोई कान थो,
जेको सत्संग करे तो वो खुद को न पियो तो हले, असां छो हलूं? तो उन जे लाइ हलण माना हिकु कल्पना आहे कि कोई हलंदो ई कान्हे। पर अगरि कोई अहिड़ो मिली वञे संग असांखे, का मिसाल मिले कि हीअ हली रहियो आहे या हीअ माई हली रही आहे उन ॻाल्हियुनि ते, त पोइ प्रेरणा मिलंदी आहे। त संग बि त मिले, जॾहिं हिमत बि त मिले, प्रेरणा बि त मिले हलण जी। मुश्किल आहे, सभु ॻाल्हियूं मुश्किल आहिनि। परमात्मा जी कृपा आहे जो असांखे मनुष्य जन्म ॾिनई। वरी ॿी कृपा आहे उहा मञिजो कि असांखे सत्संग ॾिनई। पर टी कृपा तॾहिं मञिजो जॾहिं असांजो कोई प्रेरणा स्त्रोत असांखे मिली वञे, जंहिंखां प्रेरणा वठी असां उन अध्यात्म ते हलणु शुरू कयूं, उहा वॾी कृपा आहे। पोइ जॾहिं हलणु शुरू कयो त इहा अञा वॾी कृपा आहे। हुन मालिक जी कृपा जे बिना कुझु थींदो ई कान्हे। त जे सतगुर सेव समाए, जेकॾहिं कोई माण्हू उन्हनि ॻाल्हियुनि ते हले, इनखे चइबो आहे वॾे मां वॾी सेवा, उन ग्रंथ जी सेवा, उन गुरवाणीअ जी सेवा, कि असां उनखे आचरण में आंदोसीं ऐं हलण जी कोशिशि कईसीं, त उन जे लाइ त सभु कुझु उपलब्ध आहे। त गुरु नानक देव साहिब जन बि असांखे कुझु शिक्षा ॾेई रहिया आहिनि जप साहिब जे माध्यम सां। जेको उन ते हलंदो उनखे परमात्मा जी प्राप्ति थी वेंदी। उहे कुझु पढ़ाव, कुझु खंड ॿुधाया आहिनि गुरु नानक कि ही खंड, ही वारो पहिरीं हीअ अवस्था प्राप्त कर, पोइ हीअ अवस्था प्राप्त कर, त तूं परमात्मा ताईं पहुची वेंदे, सचखंड ताईं। त जो जप साहिब जेको क्रम हली रहियो आहे उहो शुरू कयूं। जप साहिब जी 36 नंबर पौड़ी, ईअं न? ज्ञान खंड में ज्ञान प्रचंड, तिथे नाद विनोद कोड आनंद। ज्ञान जी चर्चा कई गुरु नानक। ज्ञान उहो आहे जेको असांजो दिमाग़ चकराए छॾे, असांजो अज्ञान किराए छॾे। जेका जानकारी दिमाग़ में जमा कई हुई सा हेठि किरी पए ऐं दिमाग़ ख़ाली थी वञे, इहो आहे ज्ञान। बाक़ी अज्ञान आहे, कचरो भरियल हुजे, जानकारी सूचनाऊं भरियल हुजनि, उहो अज्ञान आहे। अज्ञान माना मोह, अंधकार, भ्रम, कुझु जो कुझु नज़र अचे। त ज्ञान गुरु नानक देव साहिब जन ज्ञान असांखे प्राप्त थिए, सत्य जो ॻाल्हियूं न पर सत्य जो ज्ञान। उन लाइ असांखे एॾो वर्णन करे ॿुधायईं सॼे ब्रह्मांड जो। ऐं वरी इहो चयईं नानक अंत न अंत, उनजो कोई अंत ई कान्हे। त पोइ जॾहिं उहो बेअंत आहे, उनजो कोई अंत कान्हे, त असांखे करिणो छा आहे? असांखे शरणागत थियणो आहे। इहो ई ज्ञान आहे कि मूंखे कुझु ख़बर कान्हे। जॾहिं इहा अवस्था ईंदी आहे, तिथे नाद विनोद कोड आनंद, त पोइ हिकु नओं खंड हाणे शुरू थिए थो। नई अवस्था ईंदी आहे सरम खंड। हाणे सरम गुरु नानक ते एतिरो ई लिखियो त किन अर्थ कयो श्रम महिनत, ऐं किथे किथे कंहिं कयो आहे शर्म। असां खयो आहे शर्म कि इहो ई थो थी सघे, छो त धर्म खंड बि आहे संसार में, कर्म खंड बि आहे, पर शर्म कोन्हे। धर्म केॾो थो थिए, कर्म बि केॾो थो थिए, पर शर्म कोई नथो संभाले। शर्म जो अर्थ आहे लज्जा। लज गहनो आहे, स्त्री जो बि ऐं साधक जो बि। जॾहिं असांखे इहो शर्म अचे कि मूंखे कुझु ज्ञान हो ई कोन वास्तविकता जो, मां केवल देखा देखी थोरी उछल कूद पई कयां त उनखे ज्ञान पई सम्झां, इहो सोचे करे जॾहिं माण्हू शर्माए त हिनखे चइबो आहे शर्म खंड। ज्ञान आयो, अज्ञान वञी रहियो आहे, पर शर्म बि ॾेई रहियो आहे कि हेॾा साल मां छा पई सम्झां। सत्संग में वञा पई
त जेका वास्तविक अवस्था आहे उहा त ॾिसां कोन पई, माण्हुनि खे पई ॾिसां। इहो हींअर ॾाढा त हींअर बि कंदा हूंदा, हिते न किथे ॿिए हंधि कंदा हूंदा, माण्हुनि खे ॾिसंदा हूंदा, उन्हनि जी नकल बि कंदा हूंदा, पर हींअर उन्हनि खे न लॻंदो, हींअर शर्म न ईंदो। पर जॾहिं भॻवानु कृपा करे ऐं ज्ञान प्राप्त थींदो पोइ उन्हनि खे शर्म ईंदो। माना पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे, पुराणी अवस्था, पंहिंजो अहंकार, एटीट्यूड यादि करे शर्म ईंदो आहे कि मां छा पई सम्झां ऐं आहे छो छा। ऐं शर्म उनखे बि चइबो आहे जॾहिं जीअं कंहिंजो घोट अचण वारो हुजे, प्रियतम अचण वारो हुजे त माण्हू शर्माईंदो आहे न। अॻे ज़माने में ॾाढी पुराणी ज़माने जी हिकु कथा आहे कि हिकु छोकिरीअ जो घोट आयो उनजे गांव में। तॾहिं ज़मानो ॾाढो हुओ पुराणो। छोकिरी जेका आहे शादी करे वई हुई, पोइ वरी शादीअ खां पोइ आई घर, पोइ वरी महीने खां पोइ हुनजो घोट हुनखे वठणु आयो। हाणे उहो आयो त हुन सां गॾु हुनजा 2-3 दोस्त बि आया हुआ। हाणे छोकिरी वेठी आहे अंदरि रूम में, हुन सां गॾु हुनजूं साहेड़ियूं वेठियूं आहिनि ऐं ॿाहिरि हिनजो घोट वेठो आहे ऐं हुनजा दोस्त बि वेठा आहिनि। त छोकिरियूं सभु निहारण लॻियूं कि हिनजो घोट कहिड़ो आहे, हिनजो कहिड़ो आहे घोट, हल हिन खां ई था पुछोसि। त हुन ज़माने में नालो न खणंदियूं हुयूं, न को इशारो तक कंदियूं हुयूं, एॾो शर्म। त छोकिरियूं चवंसि थियूं अच्छा असां ई था तोखां पुछूं कि हू वारो आहे मोटो मोटो? हिन चई न। अच्छा हो आहे पीली शर्ट वारो? हिन चई न। त अच्छा भला हे आहे? त बसि हीअ शर्माए करे चुप थी वई। त सम्झी विया भाई इहो हुनजो घोट आहे। तहिड़ीअ तरह जॾहिं साधक जे जीवन में परमात्मा जे अचण जी झलक ईंदी आहे न, त उहो शर्माईंदो आहे कि मां कहिड़े हुनजे लाइ तयारी कयां, मूं वटि आहे छा हुनखे ॾियण लाइ, मां कयां छा, मां लाइक़ु कोन आहियां, मूं वटि व्यवस्था बि कान्हे, हू अची रहियो आहे, मां हुनखे छा हुनजी महिमानी कीअं कयां। हू कृपा करे अची रहियो आहे, बाक़ी मुंहिंजी महिनत जो परिणाम कान्हे इहो, हुनजी कृपा, हुनजो प्रसाद जो परिणाम आहे। तॾहिं शर्म जी अवस्था ईंदी आहे, शर्म खंड। मोरे प्रिया घरे
शर्म लज्जा इन ॻाल्हि जी कि असां पाण खे छा पिया सम्झूं ऐं वास्तविकता छा हुई। ऐं हाणे परमात्मा जो ईंदो त असां उनजे त लाइक़ु आहियूं बि कोन, उनजे अॻियां कहिड़ो मुंहुं रखंदासीं। छो त असां एॾा मुखौटा रखिया आहिनि जीवन में जो असली पंहिंजो परिचय त भुलिजी विया आहियूं कि असां वास्तव में केरु आहियूं। सत्संग में माण्हू अलॻि मुखौटो थो लॻाए, शादीअ में अलॻि मुखौटो, कजे ते वञे किथे उते अलॻि मुखौटो, स्कूल वञे पेरेंट्स थी करे त अलॻि मुखौटो, पाठनि ते अलॻि। ऐं असां त अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जो अलॻि अलॻि पाठ ते हिकु ई माण्हू अलॻि अलॻि मुखौटो खणी ईंदो आहे। ग़रीब जे घर अगरि ईंदो त अलॻि चहिरो, अमीर जे घर ईंदो त अलॻि चहिरो, माण्हू साॻियो। डॉक्टर जे घर ईंदो त बिल्कुलु डिसिप्लिन में वेठो हूंदो, ग़रीब जे घर ईंदो त नेतागिरी कुर्सी खपे हुते। वरी असां ॾिठा आहिनि मुखौटा हिकु ई माण्हूअ जा अलॻि अलॻि चहिरा। त हिकु रुगो हिकु डिपार्टमेंट ॿुधायोमांव, पाठ। घर में माण्हू कीअं आहे, अरे हैरानी इहा बि कि पाठ ते सत्संग कयोसीं, जेका माई चरी पई लॻे, काई माई मान लो मोगी पई लॻे, प्रतिक्रिया न ॾे सत्संग जी, ॿाहिरि निकिरी करे बढ़िया मस्तु एक्टिव थी वई, होशियार थी वई। त इहो कीअं पियो थो थिए? सत्संग में बूथ सुॼाए वेठी हुई गंभीर, ऐं ॿाहिरि बढ़िया होशियार। इहो अकुल किथां थो अची वञे? या त इहो दिमाग़ में पियो थो भरियो वञे कि सत्संग में बूथ सुॼाइणु कंपलसरी आहे, उते गंभीर थियणु पवंदो आहे। शायदि इहा कोई फैलाए पियो थो, इहो बि पतो लॻाईंदासीं केरु आहे। साईं जन चवनि था जलेबी, न थी सघे तो ॿियो कोई हुजे, असां इहा कीअं चऊं? उहो ई हूंदा, ॿियो केरु हूंदो? हिकु मुल्ला नसरुद्दीन हिकु दादीअ खे जलेबी चई छॾियईं त हुन केस कयईंसि कोर्ट में, उहो कान्हे ॿियो आहे। त जज मुल्ला खे चयो कि छो भाई तो दादीअ खे छो जलेबी चई? हेॾी पूजनीय आहे, हेॾा माण्हू सत्संग ॿुधंदा अथसि, कोई घटि ॻाल्हि आहे छा? ॾिसीस तो हिन जी केॾी शेवा थींदी आहे, केॾा वॾा वॾा माण्हू हुनजे सत्संग में ईंदा आहिनि, ठीकु नथो लॻे न? त चई मुल्ला चई साईं मां छा कयां? हिन पाण चई मूंखे सुञाणी तूं, मूंखे सुञाणी मां केरु आहियां? मां चयोमांसि हा जलेबी आहीं, त मां छा ग़लति चयो हिन में? त जज चईंसि तो छो चई जलेबी? त चई साईं आहे न जलेबी। मूंखे त इहा ई ख़बर आहे, जेके पंहिंजी वाणीअ खे गोल गोल घुमाईंदा हुजनि, शुरू किथां कयनि ख़तमु किथे कयनि, त हुनखे जलेबी त चइबो आहे। त उहो बूथ सुञाइण लॻी, मोड़ा ॾियण लॻी। त जज चईंसि ॾिस मुल्ला, सुठो नथो लॻे, कंहिंखे न चइबो आहे। त मुल्ला चई मूंखे कीअं ख़बर पए कि किथे सच ॻाल्हाइणो आहे, किथे कूड़ ॻाल्हाइणो आहे? या त हीअ न चयां कि मूंखे सुञाणी। त जज चईंसि अच्छा हाणे मूंखे सम्झ में आयो, हीअ तोखां पुछे ई कोन पई, तो इहो सम्झी वरितो कि मूंखां पुछे थी कि मूंखे सुञाणी। हीअ तोखे ॿुधावई पई, पुछे ई कान पई, हीअ तोखे ॿुधावई पई कि भाई तोखे पतो अथई न मां केरु आहियां। त मुल्ला चई अच्छा, हीअ मूंखां मतिलबु पुछे पई, त मूंखे कहिड़ी ख़बर कि पुछे पई या ॿुधाए पई? जलेबियुनि जो पालो या त मुल्ला जहिड़नि सां पए या कंहिं जाॻियल सां पए त ठिकाने ईंदियूं आहिनि, या त जेको चरियो हुजे, इन्हनि चरनि खे भिड़ाइजे पाण में, त या त इहो समस्या जो हल आहे। इन्हनि जहिड़ो ई कोई चरियो अॼु ईअं थियो मूंसां, हिकु मिलण आयो, मथो खपाऊं, मां चयो छुटम, वरी ॿियो अची वियो मथो खपाऊं,
मां चयो छो न हिननि खे भिड़ाया पाण में, ऐं सही में इहो कयो। ॿई अची पाण में तंग थी विया त ॿई हली विया। या त मुल्ला जहिड़ो हिननि खे मिले, या त कोई समझदार जागरूक मिले, उहो हुननि जेसी तेसी करे सघे थो। त जलेबियूं थी सघनि थियूं कि हिते अलॻि मुखौटो लॻाए, हुते अलॻि मुखौटो, घर में अलॻि, जिते चमचागिरी तो माण्हू करे उते अलॻि मुखौटो, ऐं जिते चमचागिरी कराए थो उते अलॻि मुखौटो। माण्हू ईअं त करे पियो थो, हिकु हंधि चमचागिरी करे पियो थो ऐं ॿिए हंधि कराराए पियो थो, हिसाब थो वठे भई मां हुते चमचागिरी कई आहे त हाणे हिते मां करायां बि त सही। त एॾा मुखौटा माण्हूअ जा, असली कहिड़ो आहे माण्हू खां ख़ुदि विसरी वियो आहे कि भाई मां वास्तव में कहिड़ी आहियां, भुलिजी वियसि। स्कूल में हीअं आहियां, सत्संग में हीअं आहियां, घर में हेड़ी आहियां, ऐं मूंखे माण्हू कहिड़ो सम्झंदा आहिनि उहा त ॿी आहियां। असली चहिरो कहिड़ो आहे? परमात्मा जो अॼु अची वञे असां वटि त असां कहिड़ो चहिरो साम्हूं रखंदासीं? असां त ख़ुदि भुलिजी चुका आहियूं कि मां वास्तव में, ओशो चवंदो आहे कि पंहिंजे असली चहिरे ताईं पहुचण ई वॾे मां वॾी साधना आहे। कि पंहिंजे असली चहिरे ताईं, पंहिंजे स्वरूप ताईं पहुचण, जीअं बचपन में हुआसीं, जहिड़ा हुआसीं सच्चा, ओड़ो थियण ई आहे वॾे मां वॾी साधना। ओड़ा थी वञूं, ओड़ा सहज भाव सां परमात्मा जे साम्हूं अचूं। माण्हू मुखौटा धारण कंदे कंदे भुलिजी वियो आहे कि मां वास्तव में असलीअ में कहिड़ो आहियां। त इहो बि शर्म ईंदो आहे कि मां कहिड़ो मुंहुं खणी परमात्मा जे अॻियां ईंदसि, असली वारो मुखौटो कहिड़ो आहे मुंहिंजो। त शर्म खंड आहे हीअ, साहिब चवनि था हीअ शर्म खंड, त शर्म खंड की बाणी रूप, ॾाढी अद्भुत ॻाल्हि आहे। साहिब चवनि था शर्म खंड जो जेको अवस्था आहे न, इहा अवस्था अची वञे न शर्म जीवन में, परमात्मा जे बारे में, त उन माण्हू जो अद्भुत रूप थी वेंदो आहे, सौंदर्य अची वेंदो आहे उनजे जीवन में, अलॻि अलॻि सौंदर्य, वो सुंदर, उनजो रूप अलॻि हूंदो आहे। ऐं बाणी था चवनि साहिब, उनजो रूप ई बाणी आहे। ॾाढनि माण्हुनि जो रूप ई ॻाल्हाईंदो आहे, उनजो रूप केवल मेकअप वारो न, मेकअप वारो रूप त ॿुधाईंदो आहे कि नकली माण्हू आहे, पर माण्हू जेको शर्मीलो हूंदो आहे, वास्तव में शर्मीलो, शर्मिलो हो न, शर्मिलो मतलब जंहिंखे संकोच आहे, जंहिंखे सच में पंहिंजी ग़लती, पंहिंजी अज्ञानता नज़र अचे थी, उहो शर्मिलो माण्हू सुंदर लॻंदो आहे ऐं उनजो रूप ॻाल्हाईंदो आहे, उनजी ख़ानदानी ॿुधाईंदो आहे, उनजो रूप उनजा संस्कार ॾेखारींदो आहे, उनजी सुंदरता, उनजा गुण, सदगुण, उनजी सुठाई, सभु रूप बयान करे छॾींदो आहे। साहिब चवनि था बाणी रूप, उनजी बाणी कहिड़ी आहे? रूप, उनजो रूप ई बयान कंदो आहे। हू असर कोन कंदी आहे वाणी, कोई माण्हू वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे, वॾियूं उहो इम्प्रेस न कंदो आहे, पर केवल माण्हूअ जो रूप ई इम्प्रेस कंदो आहे कि हिनजो रूप ॻाल्हाए रहियो आहे, हिनजो रूप, हिनजो आचरण, हिनजो हाव भाव ॿुधाए रहियो आहे कि शर्म खंड में मौजूदु आहे। ऐं उहो रूप एॾो आसानीअ सां प्राप्त न थींदो आहे, इहो बि ॿुधो, एॾी आसानीअ सां इहा अवस्था प्राप्त न थींदी आहे। पहिरीं त धर्म खंड पार करणो पवंदो आहे, धर्म ते हली करे, दुख सही करे ऐं ज्ञान प्राप्त कबो आहे ब्रह्मांड जो, पोइ इहा अवस्था प्राप्त थींदी आहे। धर्म खंड पोइ ज्ञान, उनखां पहिरीं धर्म खां ई शुरू आहे। हा, धर्म पहिरीं जीवन में ईंदो आहे, पोइ ज्ञान, पोइ शर्म। एॾो आसान कान्हे इहा यात्रा, ऐं तॾहिं ईंदो शर्म, जॾहिं असां इहे पार कंदासीं,
धर्म कर्म मेहनत ऐं कम कसर खाई करे भी सच ते हलण ऐं पोइ वरी ज्ञान वास्तविक ज्ञान जी प्राप्ति माना अज्ञान। पोइ जॾहिं शर्म महसूस थिए ईअं लॻे कि परमात्मा हाणे पासे में ही आहे, थोड़ो ही परे आहे, त हिकु संकोच, हिकु हुअ अवस्था कि मां हुनजो कीअं स्वागत कयां, इहा अवस्था तॾहिं प्राप्त थींदी आहे। हाय शर्माऊं किस किस को बताऊं, हाय शर्माऊं हाय शर्माऊं किस किस को बताऊं, अपनी प्रेम कहानियां, अपनी प्रेम कहानियां, अपनी प्रेम कहानियां, बाल माँ की जाल माँ, बाल माँ की जाल माँ की, तीन निशानियां, शर्माऊं किस किस को बताऊं, सबको अपनी प्रेम कहानियां, अपनी प्रेम कहानियां, बाल माँ की जाल माँ की, है तीन निशानियां, शर्माऊं किस किस को बताऊं, सबको अपनी प्रेम कहानियां, तीन निशानियां। उन परमात्मा जूं भी टे निशानियूं अथव, सत्य प्रेम करुणा। मुरारी बापू चवंदो आहे जॾहिं जीवन में सत्य अची वञे, प्रेम अची वञे ऐं करुणा अची वञे त इहे निशानियूं आहिनि कि उहो अचण वारो आहे, उहो अचण वारो आहे। किस किस को बताऊं, कंहिंखे ॿुधायूं, केरु सम्झंदो इहे ॻाल्हियूं, कोई कोन सम्झंदो। हिन दुनिया में माण्हू बसि ॿाहिरियों मेकअप ई पियो थो ॾिसे, भीतरी अवस्था कंहिं ताईं पहुचंदी ई कोन्हे, न हृदय जी न आत्मा जी। तीन निशानियां, हाणे हिन गाने में अलाए कहिड़ियूं टे निशानियूं आहिनि। पहली निशानी इहा आहे न, हिकु बॉयफ्रेंड पंहिंजी गर्लफ्रेंड खे चयईंसि मां ईंदोमांइ मिलण, निशानी हूंदई मुंहिंजे हथ में गुलाब जो गुल हूंदई। उहो पोइ जीअं वियो न गुलाब जो गुल खणी त कुतो पुठियां पइजी वियुसि। पहली निशानी। वरी ॿिए दफ़े हाणे ॿी निशानी बि त ईंदी न, वरी चिठी लिखींसि हाणे मां ॻाढ़ी टी शर्ट पाए ईंदुमि, ॿी निशानी। हा बैल कहिड़ो कारो बैल, उहो बैल वरी चिठी लिखींसि, हाणे टी कहिड़ी जोड़ियूं, चईंसि टी निशानी थींदई मुंहिंजी, मां ईंदोमांइ। मां चश्मो पाए ईंदोमांइ। चश्मो पाए वियो त छोकिरी जो पीउ अची वियसि, वठी भॻो। पहली निशानी, दूसरी निशानी, तीसरी निशानी। परमात्मा जो बि टे निशानियूं आहिनि ऐं जॾहिं उहे जीवन में ईंदियूं आहिनि त शर्म अची वेंदो आहे, शर्म खंड अची वेंदो आहे। उहे टे निशानियूं ते ॿुधाइनि था साहिब, पर एॾो आसान कान्हे। साहिब चवनि था तिथे घाड़त घड़िए बहुत अनोख। शर्म, हाणे श्रम मेहनत भी आहे हिन खंड में, पर वो मेहनत कंदो आहे परमात्मा। घाड़त घड़िए, घाड़त घड़िए मतलब सम्झंदा आहियो, जीअं कुंभर मिट्टीअ सां बर्तन घड़ींदो आहे, ठाहींदो आहे, मिट्टीअ मां उनखे गोल गोल घुमाए करे मेहनत सां
ऐं बाहि में पचाईंदो आहे तॾहिं घड़ो तयारु थींदो आहे। त श्रम आहे शर्म करण में, पर उहो श्रम असां कोन कंदा आहियूं, परमात्मा कंदो आहे। जॾहिं तव्हांजे जीवन में दुख ईंदा आहिनि त तव्हां छा सम्झंदा आहियो कि भॻवानु अन्याय पियो थो करे, पर तव्हांखे ॾिसणु कोन ईंदो आहे कि हू महिनत पियो थो करे। उहो अगरि असांखे पचाए पियो थो दुख जी अग्नीअ में, त हू बि त उनजे लाइ बि त महिनत आहे इहा ॾाढी वॾी। गारियूं खाई करे बि असां सां महिनत पियो थो करे। कुंभर मिठी ठाहींदो आहे, मटका ठाहींदो आहे, पचाईंदो आहे। लोहार लोहो, कचो लोहो खणी ईंदो आहे, उनखे चोट करे करे उन सां का शइ ठाहींदो आहे, त लोहो घड़िजी करे हू ठही वेंदो आहे कुझु शइ। सोन खे तपाए करे उन मां कचिरो कढंदो आहे, जेका मिलावट हूंदी आहे सोन में उहो कढंदो आहे ऐं सोन खे अलॻि कंदो आहे। उन मां गहना ठाहींदा आहिनि जेके तव्हां पाईंदा आहियो, ॾींदा कोन आहियो, बसि पाईंदा आहियो। उहो सोन केॾो सुंदर लॻंदो आहे जॾहिं आभूषण जे रूप में हूंदो आहे। एक्स्ट्रा हुजेव न त दान करे छॾिजो, वठण वारनि जी कमी कोन अथव। तव्हां चवंदा असां ख़ुदि वठण वारा वेठा आहियूं, असां ॾींदासीं सोन। त सोन केॾो सुठो लॻंदो आहे ठहिण खां पोइ। आभूषण जो मेकिंग चार्ज हुनजी लॻी वेंदी आहे, भई मेकिंग चार्ज ठाहिण जा पैसा लॻाइनि। तीअं ई जॾहिं भॻवानु कंहिं सामान्य विषयी जीव खे जॾहिं साधक मां सिद्ध ठाहींदो आहे, त असां खां वॾी महिनत हुनजी हूंदी आहे। असां छा महिनत कंदा आहियूं? उन परमात्मा जी महिनत कंहिंखे नज़र नथी अचे। असांखे पंहिंजो कष्ट नज़र ईंदो आहे, छो त सोन जॾहिं पिघलजंदो आहे त हू टपंदो त आहे बाहि में। तीअं ई अगरि भॻवान खे असांखे शुद्ध करणो आहे, सिद्ध करणो आहे, पाण सां मिलाइणो आहे, त असांखे हिन ई प्रक्रिया सां गुज़ारींदो। कष्ट ईंदा जीवन में, पर उहो घाड़े पियो थो असांखे ठाहे पियो थो मालिक, सुंदर पियो थो ठाहे। उहो नज़र कोन ईंदो आहे। कॾहिं नज़र ईंदो आहे जॾहिं उहो पार थी वेंदो आहे पड़ाव, असां सुंदर घड़िजी वेंदा आहियूं। अहिड़ा माण्हू अलॻि ई इन्हनि में सौंदर्य हूंदो आहे, अहिड़नि माण्हुनि में आध्यात्मिक सौंदर्य। ॾाढा माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि जो मूंखे लॻंदो आहे हीअ अञा हिनजी त शुरूआत ई कोन थी आहे। अनघड़ियल, जेको अञा तराशियल कोन्हे। हिकु एतिरो सुञियल आहे का माई या भाई जो कॾहिं तराश, हिन में त ॾाढी मिलावट आहे, हिन में एॾी बेहोशी, एॾी मूर्छा, हिन जी त ही त अञा हुन में वियो बि कोन्हे, उन फैक्ट्रीअ में, उन कुंभर वटि या सोनारे वटि त अञा वियो बि कोन्हे। ही कॾहिं हुते पहुचंदो, कॾहिं हिन जी रहंदे सां हिन जी घिसाई थींदी, कॾहिं हिनखे घाड़ींदा, कॾहिं ही तराशजंदो। हिन जीवन में न दुख ॾिठा आहिनि, न कुझु महसूसु कयो आहे, न हिन जीवन में प्रेम। हिकु कलाम ॿुधायां मैं, राग भैरवी। मोहब्बत खां ॾाढा माण्हू मोहब्बत खां इन प्रक्रिया खां परे भॼंदा आहिनि कि असांखे परमात्मा टच न कजां, असांखे कोन्हे तराशणो, असांखे घरणो कान्हे, हिन प्रक्रिया में कोन्हे अचिणो, कोन्हे सुंदर ठहिणो। त उन्हनि माण्हुनि खे छा चइजे? मोहब्बत खां ड्रिजन जेके उन्हनि माण्हुनि खे छा चइजे? हटन जेके उन्हनि माण्हुनि खे
थियो? छो त केरु वेंदो हुनजी ख़ुशबू सूंघण? माण्हू ॿ ॾाका ई कोन चढ़णु चाहींदो आहे त पहाड़ ते वेंदो कोई रुगो गुल जी ख़ुशबू सूंघण, त पहाड़ ते टकर ते गुल खिड़े बि त कंहिं कम जो कान्हे। ऐं ककर माना बादल, बादलनि में चंड खिड़े त कंहिं कम जो कान्हे, छो त बादलनि जे पुठियां लिकल चंड कुझु मतलब जो कान्हे। तहिड़ीअ तरह असां मनुष्य थियूं ऐं घड़िजूं न, तराशूं न, त मनुष्य थी करे बि छा थियो? उन्हनि खे छा चइजे? न कॾहिं मिली करे झूमनि था, न छिनी करे तड़फनि था, केवल पंहिंजो एटीट्यूड बचाए वेठा आहिनि, मां बस। त छा चइजे इन्हनि खे जिन कॾहिं दुख न ॾिठो आहे, जिन कॾहिं संघर्ष न कयो, जेके कॾहिं घड़िया कोन, न कॾहिं तराशिया विया, उन्हनि माण्हुनि खे छा चइजे? मोहबत खां डिॼनि जेके जिन प्रेम न कयो परमात्मा सां। हर कोई न करे सघंदो आहे, छो त सचो प्रेम करणु मुश्किल ॾुखियो आहे ॾाढो। जंहिंमें का इच्छा न हुजे,
जंहिंमें का अपेक्षा न हुजे उनखे चइबो आहे सचो प्रेम। जंहिंमें असांजो एटीट्यूड न हुजे, गोपियुनि खे थोरो एटीट्यूड थियो त कृष्ण गुम थी विया, पोइ पियूं ॻोल्हनि। सचे प्रेम में त हूंदो आहे कि हू भली जवाब न ॾे, हू भली प्रतिक्रिया न ॾे, मूंखे हुन सां प्रेम करणो आहे, छो त मूंखे ॿियो को चारो बि कान्हे। संसार मां त धिका खाई छॾिया, कुझु वरियो हूअं ई कोन। हाणे हिकिड़ो ई साम्हूं आहे परमात्मा, बसि उन वटि हलणो आहे, अचे त अचे, न अचे त न अचे, ॿियो को उपाय ई कोन्हे। इनखे चइबो अथव प्रेम, ऐं इन जे अलावा को उपाय बि कान्हे। पर अहिड़नि खे माण्हू चवंदा आहिनि चरियो, चरियो आहे चवनि जेके, उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। मंसूर हो हिकिड़ो संत, मुसलमान संत, उन घोषणा कई अनल हक़, भई परमात्मा मुंहिंजे भीतर आहे, हाणे मां बि कोन बचियो आहियां, बसि उहो ई बचियो आहे, त हाणे मां परमात्मा आहियां। त इहा अवस्था थींदी आहे, ज्ञान में थींदी आहे, अद्वैत जी साधना में पंहिंजो अहंकार हटी वियो, हाणे परमात्मा ई पियो थो ॻाल्हाए, जंहिंजो संसार खां सां संबंध रहियो ई कान। त हुनखे सजा मिली कि हिनखे पत्थर हयां वञनि, सभु माण्हू पत्थर पिया हणनि उन मंसूर खे, पर उहो खिले पियो। इहा ई त निशानी आहे। ही जेके चवनि थियूं न मां ब्रह्म आहियां, मां आत्मा, मां, इन्हनि खे पत्थर हणजनि टेस्टिंग जे लाइ, भई रोअनि थियूं, खिलनि थियूं या प्रतिक्रिया ॾियनि थियूं, टेस्टिंग थी वेंदी। जेको चए मां ख़ुदि भॻवानु आहियां, पत्थर हणजनि, अगरि हू प्रतिक्रिया ॾे त चइजेसि भाई तूं वापसि वञ, वरी खां तयार थी करे अचु, घड़ी करे अचु, तराशजी अचु, असां चेक कंदासीं। कोई कोन ईंदी परीक्षा जे लाइ। पर हे त असली हो न मंसूर, त पत्थर लॻनसि पिया त खिले पियो, चारों तरफ़ माण्हू पत्थर खणी हणनसि पिया ऐं चरियो पिया चवनसि, ही पागल किथां जो, चए थो मां ई ख़ुदा आहियां। जुनेद फ़कीर हो हिकिड़ो संत, उहो बि ज्ञानी हो, पर उहो चई कोन ॿुधाई कंहिंखे। पर जीअं भीड़ में आयो, ॾिठई हिते आज्ञा आहे कि हिनखे पत्थर हणणो ई आहे, हिते आया आहियो त हणणो पवंदव। सोची पर हे संत आहे, मां हिनखे कीअं हणां, ख़ुदि मां फ़कीर थी करे मां सम्झां थो हे सही पियो थो चए, त मां नथो हणणु चाहियां, पर आसे पासे जा माण्हू आहिनि न चुगलखोर, इहे मुंहिंजी चुगली पहुचाईंदा कि हे शायदि हिन सां ॿधल अथव। त इन करे छा कयईं, गुल खणी करे सोची गुल थो हणांसि, कंहिंखे ख़बर ई कान पवंदी। हर कोई सम्झंदो जीअं सभु पत्थर पिया हणनि त हिन बि पत्थर हयो अथई। त हिन छा कयईं, गुल खणी जो हुनखे हयईं, मंसूर जी नज़र वई कि ॿिया पत्थर हणनि पिया था, जुनेद मूंखे गुल हयो आहे, त हाणे रोअण लॻो, हाणे चिल्लाइण लॻो। त हे बि वाइड़ो थी वियो। जुनेद चयसि पत्थर पिया हणई माण्हू त खिली पियो, मां तोखे गुल हयो में त तूं हाणे पाण रोई थो। चई रोआ इन करे थो कि ही सभु मूर्ख आहिनि, हिननि खे कुझु ख़बर ई कान्हे, ही चरिया आहिनि, ही सुम्हियल प्राणी। पर मूंखे अफ़सोस आहे कि तूं चरियो कोन आहीं, तूं ज्ञानी आहीं, तोखे त ख़बर आहे चरे जो पाप माफ़ आहे, ज्ञानी जो पाप माफ़ कोन्हे। जंहिंखे ख़बर आहे, जंहिंखे ॼाण आहे त हिननि जो त मां खिलां पियो, पर तोखे त ख़बर अथई न कि अगरि मां उन अवस्था में पहुची चुको आहियां, हिन शरीर खां अलॻि, जेको थींदो शरीर खे थींदो। तूं पाण हणीअ त मूंखे ख़ुशी थिए हा कि तूं मूंखे सम्झी थो, तोखे ख़बर आहे कि मूंखे कुझु असरु थियणो ई कोन्हे, हिन शरीर खे थींदो। पर तूं गुल हणी करे इहो तो मुंहिंजो अपमान थो करी कि मां उन अवस्था ते शायदि अञा न पहुतो आहियां। तूं इहो थो चवणु चाहीं न कि तुंहिंजो पत्थर हणण सां मूंखे ॾुख थींदो, ॾुख थियां त मां हिन अवस्था में अचां ई कोन हा, मां घोषणा ई न कयां हा अनल हक़। त ज्ञानीअ खे माफ़ कोन्हे, ज्ञानी अपराध करे त
ही ॿुधी वठनि। इन ज्ञानीअ जो अपराध क्षमा न थींदो, छो त हुन घोषणाऊं कयूं हुयूं कि मेरे को सब पता है, सब मालूम है। अनजान सुम्हियल माण्हू त अपराध कंदो ई आहे न, ऐं संत हुनखे माफ़ बि कंदो आहे। पर ॼाणी बुझी करे संत जो अपराध करे त वॾो ॾुख थींदो आहे कि हिनखे त ख़बर हुई। त जुनेद जो हिकु कलाम मतलब उन जे लाइ मंसूर जो, अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या, अरे लोगों तुम्हारा क्या, मैं जानूं, मेरा खुदा जाने। चढ़ा मंसूर सूली पर, जो वाक़िफ़ था वही दिल पर। चढ़ा मंसूर सूली पर, जो वाक़िफ़ था वही दिल पर। अरे मुल्ला जनाजा पढ़, अरे मुल्ला जनाजा पढ़, मैं जानूं, मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या, मैं जानूं, मेरा खुदा जाने। जो ज़र मांगो तो बेसर हूँ, जो सर मांगो तो हाज़िर हूँ। ज़र माना पैसो, माण्हुनि खे मतलब हूंदो आहे पैसे सां ई। त हे चए तो पैसा घुरंदा तो पैसा तो मूं वटि कोन अथव, पर सिर अथव, भली वठो। जो ज़र मांगो तो बेसर हूँ, सर मांगो तो हाज़िर हूँ। मुख मोड़ूं तो काफिर हूँ, मुख मोड़ूं तो काफिर हूँ। मैं जानूं, मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या, मैं जानूं, मेरा खुदा जाने। तिथे घाड़त घड़िए रूप रंग के वेश, ताकिया तिथे घाड़त घड़िए बहुत अनूप। ताकिया गला कथिया ना जाहे, जेको कहे पिछे पछताए। उन जो वर्णन थी नथो सघे जेको इन अवस्था में पहुची वञे। जेको कहे पिछे पछताए, ताकिया गला कथिया ना जाए। जेको एॾो घड़ी घड़ी करे तराशजी करे हिन अवस्था ते पहुचे थो परमात्मा जी शर्म खंड में, उन जो वर्णन नथो थी सघे। कोई उन जो वर्णन गहराई, छो त बिना अनुभव जे कीअं ख़बर पवंदी। जंहिंजे मथां बि परमात्मा जी कृपा थींदी आहे, शर्म जी अवस्था ईंदी आहे, शर्म खंड। शर्म ॿई, हिकु शर्म ऐं ॿियो श्रम, पर श्रम परमात्मा जे तरफ़ां ऐं शर्म असांजे तरफ़ां। जॾहिं इहा ॿई मिलंदा आहिनि त उनखे चइबो आहे शर्म खंड। इन अवस्था में जेको पहुची थो वञे उन जो वर्णन नथो थी सघे, छो त उनखे तराशो कीअं थो वञे उहो बि ॿुधो।
ॾाढी महिनत सां तिथे घड़ीअ सुरत मत मन बुद्ध ये 4 शयुनि ते छेनी हथोड़ो हलाए करे तराशियो वेंदो आहे। जीअं पत्थर खे छेनी हथोड़ो हणी हणी करे मूर्ति ठाही वेंदी आहे न, तीअं साधक जे परमात्मा मत ते बुद्धीअ ते मन ते ऐं सुरत ते प्रहार करे तराशींदो आहे। हींअर असांजी मत शुद्ध कान्हे, मन भी शुद्ध कान्हे, बुद्धि भी शुद्ध कान्हे, सुरत त आहे कोन, सुरत जुड़ियल आहे संसार सां। पर जॾहिं परमात्मा जेका कृपा उहो वर्णन नथो थी सघे, पर वरी बि तव्हां सम्झण जी कोशिश कजो, मां भी सम्झण जी कोशिश कंदुमि कि भगवान असांजी मत खे कीअं शुद्ध कंदो आहे, असांजे मन खे कीअं शुद्ध कंदो आहे। असांजी मत आहे पापनि सां भरियल, त जेका मत भरियल हुजे पापनि सां उहा कीअं साफ़ थींदी आहे। भरिए मत पापा के संग ओहो धोपे नावे के रंग, वो परमात्मा जे नाम सां शुद्ध थींदी आहे। जेको भगवान जो नाम जपे थो उन जी मत शुद्ध थींदी आहे ऐं मन भी शुद्ध, चित्त भी शुद्ध ऐं सुरत भी शुद्ध। ॾाढो मुश्किल आहे कि असांजी बुद्धि शुद्ध थिए, मन शुद्ध थिए, वीचार शुद्ध थियनि ऐं सुरत शुद्ध मतिलबु संसार में न वञी करे परमात्मा में वञे, पर असंभव कोन्हे। परमात्मा अगरि थोड़ी मेहनत करे असां सां त थी सघे थो ऐं असां तयार हुजूं तराशण जे लाइ कि हे परमात्मा असां हाणे सरेंडर करे छॾियो आहे, असांजो मन भी शुद्ध कर, असांजी मत शुद्ध कर, असांजी सुरत शुद्ध कर, त हो भी शुरू थी वेंदो परमात्मा। पहिरीं त अहंकार टुटंदो, अहंकार ते चोट, मत ते चोट थींदी न बुद्धीअ ते। जॾहिं बुद्धीअ खे तराशींदो न त असांजो ज्ञान जेको असां जमा कयो आहे सो छुटंदो वेंदो, उहो छॾिणो पवंदो। ऐं मन ते चोट पवंदी, अहंकार टुटंदो। मन ते चोट पवंदी त जेको आकर्षण आहे न संसार जो उहो ख़त्म थींदो। अहंकार ते 4 शयूं थींदियूं आहिनि न, मन बुद्धि चित्त अहंकार, त चैन जो ई वर्णन आहे। मन बुद्धि चित्त अहंकार। अहंकार ते चोट पवंदी त असांजो अहंकार किरी पवंदो, बुद्धीअ ते चोट पवंदी त इहो नॉलेज असांजो हलियो वेंदो, मन ते चोट पवंदी त संसार जो आकर्षण ख़त्म थी वेंदो, चित्त ते चोट पवंदी त असांजो चित्त भी परमात्मा सां जुड़ी वेंदो। त परमात्मा जी उहा फैक्ट्री आहे जिते मन बुद्धि चित्त अहंकार तराशियो वेंदो आहे, शुद्ध कयो वेंदो आहे। ख़राब असां कंदा आहियूं इन्हनि खे ऐं शुद्ध हो परमात्मा कंदो आहे। पर तॾहिं कंदो आहे जॾहिं उस ताईं पहुचूं, असां उन सरम खंड में पहुचूं त सही। त साहिब चवनि था जेको शर्म खंड में पहुची थो वञे, तिथे घड़िए सिरा सुधा की सुध, उन जी बुद्धि अहिड़ी थी वञे जेका बुद्धि देवताउनि जी थींदी आहे, जेका सिद्ध पुरुषनि जी बुद्धि थींदी आहे, अहिड़ी उनखे शुद्ध मिली थी वञे। मनुष्य मां देवता थो ठही वञे, रिद्धियूं सिद्धियूं तक अची थी वञनि उनजे जीवन में, जंहिंजी बुद्धि शुद्ध, मन शुद्ध, चित्त शुद्ध ऐं अहंकार शुद्ध तो थी वञे। पर हिकु खतरो तो पैदा थिए, अञा परमात्मा दूर आहे, सचखंड अञा परे आहे। खतरो इन करे कि जॾहिं मन शुद्ध थी वञे त रिद्धियूं सिद्धियूं अची वेंदियूं आहिनि, त इहो बि तो थी सघे माण्हू उन में फासी पए। कॾहिं कंहिंजो दुख दूर थी वियो त हाईलाइट थी वेंदो आहे कि अरे हिन मूंखे झाड़ रखियईं, हिन मुंहिंजे मथां हथ रखियईं त मुंहिंजो रोग लही वियो, हिन में त करामात आहे। पोइ थी सघे थो उन वटि माण्हू अचणु शुरू थी वञनि ऐं उन में उलझी वेही रहे। त सचखंड भी ऐं सरमखंड भी मंज़िल कान्हे। सरमखंड हिकु पड़ाव आहे, ॾुखियो पड़ाव आहे, जेको धर्मखंड ऐं ज्ञानखंड पार करण खां पोइ हासिल थींदो आहे। इते पहुचण खां पोइ जेको इहो बि पार करे त पोइ कृपा खंड, उन बारे में असां सुभाणे परीहं ॿुधंदासीं। कॾहिं ॿुधंदासीं? परीहं। अॼु विस्पति आहे, छंछरु ॾींहुं ॿुधंदासीं।
त बसि सरम खंड इहो ई आहे कि जंहिंमें असांखे शर्म बि अचे ऐं परमात्मा जो श्रम बि शामिल हुजे, असांखे घरणो पए, तराशणो पए, उन लाइ तयारु हुजऊं। असां जेको ठहंदासीं सरम खंड की वाणी रूप, तिथे घाड़त घड़िए बहुत अनूप, असां अनुपम ठही वेंदासीं, अद्भुत सौंदर्य असांजे जीवन में अची वेंदो। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं। उमेद आहे त सिंधियुनि मायुनि खे कुझु सम्झ में आयो हूंदो, न बि अचेव ते सभु रिकॉर्ड त थिए पियो थो, कॾहिं न कॾहिं कंहिंजे न कंहिंजे कन ते ॻाल्हि वेंदी ऐं उन जो कमु अची वेंदी त असांजो हिन जप साहिब जो सत्संग करणु, अर्थ करणु सार्थक वेंदो। बोल गुरु नानक देव की।